अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे लाइ हिकु ख़ुशख़बरी आंदी आहे। बहितरीन अपडेट आंदी आहे तव्हांजे लाइ। हिकु अॼु बहितरीन अदाकार तकरार ड्रामे जे अदाकार जो तव्हांखे फ़ोन नंबर ॾींदासीं। दोस्तों, तव्हांजी फरमाइश ते ही तव्हांजे लाइ हिकु मतिलबु सां गिफ्ट आंदो आहे ऐं तव्हांजा रोज़ कमेंट मैसेज मूं ॾे ईंदा रहंदा आहिनि, त उन जे हिसाब सां मां ही तव्हांखे नंबर ॾेई रहियो आहियां। लेकिन दोस्तों, तव्हांजी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं नंबर बि नोट कयो। ऐं थी सघे दोस्तों, नंढिड़ो अर्ज़ु आहे, उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों, ही जेको मां तव्हांखे नंबर ॾेई रहियो आहियां, इहो नंबर लिखो 0304 में कोड अथव इन जो। इहो नालो बि तव्हांखे मां ॿुधायां थो, वॾो अदाकार आहे, बहितरीनु अदाकार आहे। ऐं 23 इहो बि लिखो तव्हां, ऐं 0304 23 खां पोइ लिखो 82। दोस्तों, ही नंबर आहे पुराणो, काफ़ी अर्से खां वठी इहो असद कुरैशी जे इस्तेमाल में हुयो। हाणे जेको आहे कुझु अर्से खां बंदि अची रहियो आहे नंबर, ऐं जेको आहे तॾहिं असां तव्हांखे नंबर ॾियूं था। तव्हां ट्राए कयो। नंबर खुलंदो आहे, कॾहिं बंदि कंदा आहिनि, कॾहिं खोलंदा आहिनि, छाजे करे हज़ारे माण्हू उन्हनि खे तपाईंदा रहंदा आहिनि। दोस्तों, अॻिते नंबर अथव 0304 23 82, ऐं इहो तव्हां लिखियो आहे, त हाणे आख़िर में लिखो 9। ठीकु आहे न। ऐं दोस्तों, 9 खां पोइ अञा 2 फिंगर आहिनि, उहे बि मां तव्हांखे ॿुधायां थो। 82 0304 23 82 982। इहो असद कुरैशी जे इस्तेमाल में ई नंबर हुयो यको। हाणे कुझु ॾींहंनि खां जेको आहे बंदि नज़र अचे थो। वरी बि तव्हां ट्राए करे ॾिसिजो, तव्हांखे मतां जेको आहे नंबर ऑन थिए तव्हांजी कॉल लॻी वेंदी। बहरहाल इहो पको नंबर आहे असद कुरैशी जो, यानी शेर अली जो। ऐं इहो नंबर नोट करे वरितो हूंदो तव्हां, 0304 23 82 982। दोस्तों, कोशिशि कंदासीं त अञा ॿियो बि नंबर आणियूं। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।